अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। यह उम्मत आखिरी उम्मत है। नबी से फरमाया वअना आखिरुल अंबिया व अंतुम आखिरुल उमम। फरमाया मां नबियन में आखिरी नबी तवा उम्मतुन में आखिरी उम्मत। नबी साईं फरमायो मूंखां बाद क़यामत ताईं को नबी नहीं दो, तवां खां बाद क़यामत ताईं का उम्मत नहीं दी। अना हज़्ज़ुकुम, नबी साईं फरमायो मां तवां जे हिस्से में आयुसि। व अंतुम बिहज़्ज़ी, तवां मां मोहम्मद मुस्तफ़ा जे हिस्से में आयो। सब चो सुभान अल्लाह। फरमायो मां तवां जे हिस्से में आयुसि, तवां मां मोहम्मद मुस्तफ़ा जे हिस्से में आयो। ऐं हिन उम्मत खे भले हुजण जो सर्टिफिकेट रब ॾिनो आहे। अल्लाह साईं फरमायो कुंतुम ख़ैर उम्मतिन उख़रिजत लिन्नास। रब फरमायो तवां भले में भली उम्मत आयो। जियां तवांजो नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा कायनात में सब खां भलो, तीअं मोहम्मद मुस्तफ़ा जी उम्मत भी 1.25 लाख नबियन जे उम्मतुन में सब खां भले में भली उम्मत। कम थोरो मज़दूरी घणी, या इन उम्मत की ख़ुसूसियत है। कम थोरो मज़दूरी घणी। साल में सिर्फ 36 रोज़ा रखो, 30 रमज़ान जा 6 शवाल जा। अल्लाह ताला फरिश्तन के फरमाए तो हिनन जे आमाल नामे में लिखो त सॼो साल रोज़न में गुज़ारियो। 36 के 10 सां ज़रब कबी 360, साल में ॾींहं 360। ऐं हिन उम्मत जी ख़ुसूसियत आहे त नेकी जो इरादो कयो त नेकी लिखिजी वञे, निमाज़ जो इरादो कयो त निमाज़ लिखिजी वञे। वरी जंहिं महिल निमाज़ पढ़ी बस थो करे रफ़ में थो ॾहूं कयोसि मन जाअ बिल हसनति फलहू अश्रु अम्सालिहा। नेकीअ जो इरादो कयो त नेकी लिखिजी वञे। वरी नेकी करे बस्ता कयो रफ़ में तो ॾहूं कयोसि। निमाज़ जो इरादो कयो निमाज़ लिखिजी वञे। वरी निमाज़ पढ़ी बस्ता कयो रफ़ में तो फरिश्तनि खे त 10 निमाज़ूं लिखोसि। जेको 5 निमाज़ूं पढ़ंदो सवाब 50 निमाज़ जो। रोज़े जो इरादो कयो रोज़ो लिखिजी वञे। शाम जो इफ़्तारी कईसीं, पानी जा 2 ढुक पीतासीं, खार कढी गली वात में विधीसीं। अल्लाह ताला फरिश्तन के फरमाए तो 10 रोज़ा लिखोसि। हाणे जेको नबी साईं जो उम्मती साल में सिर्फ 36 रोज़ा रखे, 30 रमज़ान जा 6 शवाल जा, सॼो साल खाईंदा पीअंदा वतो। अल्लाह ताला फरिश्तन के फरमाए तो हिन जे आमाल नामे में लिखो त सॼो साल रोज़न में गुज़ारियईं। इशा जी नमाज जमात सां पढ़ो, सॼी रात सुम्ही पओ। वरी फज्र जी नमाज जमात सां पढ़ो, फकअन्नमा क़ामल लैल कुल्ल। अल्लाह ताला फरिश्तन के फरमाए तो हिन जे आमाल नामे में लिखो त सॼी रात इबादत कयईं।
हिन जी निंड भी इबादत, हिन जा ख्वाब भी इबादत, हिन जा खोंगरा भी इबादत। नबी से मिसाल ॾिनो। पाण फरमायूं हिकिड़ो शख़्स हुयो जॻह पियो ठाराए, पोइ 3 मज़दूर रखे। कारी वकार पियो मूंखे चयो त 2 कलाक वाइज़ कयो। ही जंहिं नमूने सां तव्हां वेठा हो नी, मुंहिंजी दिलि 10 मिंट ते बि नथी चए त 10 मिंट वाइज़ कयो। ईअं वाइज़ ॿुधिबो आहे। वाइज़ ॿुधण जा उसूल, तव्हां जूं अखियूं बि आलम ॾे हुजनि, कन बि, दिलि जो तवजो बि। तव्हां सां केरु ॻाल्हाए ऐं तव्हां मुंहुं ॿिए पासे कयो, कावड़ ईंदा की न ईंदा? मां तव्हां सां ॻाल्हायां, तव्हां पुठी ॾेई हलिया वञो, कावड़ ईंदी की न ईंदी? सो सभु वेझा अचो, जेके परे वेठा हो वेझा अचो। पंज माण्हू रुगो तवजो सां ॿुधंदा नी त इहो भलो। 5 माण्हू असांजे जलसे में रुगो 5 माण्हू तवजो सां ॿुधो, तव्हांजो तवजो मौलवी ॾे हुजे त असांजी दिलि खुलंदी। पर 10,000 माण्हुनि जो तवजो न हूंदो, पोइ कब्ज़ थी वेंदो आहे। पोइ जेका ॻाल्हि यादि हूंदी आहे असां विसरी वेंदी। सो तवजो हुजे त मां ॻाल्हायां। सभिनी जो तवजो आहे न? हाणे कचहरी हिक ॿिए सां न कंदो, ॿिए पासे ॾे न निहारो। जेसि ताईं मूं ॾे निहारींदो सवाबु मिलंदो, नेकियूं लिखबी था। छो त आलम ॾे निहारण में बि सवाबु आहे। नबी से मिसाल ॾिनो। पाण फरमायो हिकिड़ो शख़्स जॻह पियो ठाराए, पोइ 3 मज़दूर रखे। हिकिड़े मज़दूर खे चई त सुबुह खां वठी ज़ोर ताईं तोखे कमु करिणो आहे, 1000 दिरहम तोखे ॾींदुसि। ॿिए मज़दूर खे चई त ज़ोर खां वठी असर ताईं तोखे कमु करिणो आहे, 1000 दिरहम तोखे ॾींदुसि। 3 मज़दूर खे चई त असर खां वठी मग़रिब ताईं तोखे कमु करिणो आहे, पर तोखे 2000 दिरहम ॾींदुसि। नबी साईं मिसाल ॾेई करे फरमायो, पाण फरमायूं पहिरियों मज़दूर यहूदी आहे, कमु घणो पर मज़दूरी थोरी। सुबुह खां वठी ज़ोर ताईं वॾो कमु आहे। पहिरियों मज़दूर यहूदी आहे, कमु घणो पर मज़दूरी थोरी। ॿियो मज़दूर मुंहिंजे नबी फरमायो ईसाई आहे, कमु त थोरो पर मज़दूरी बि थोरी। टियों मज़दूर मुंहिंजे नबी फरमायो इहो मुंहिंजे उम्मती जो मिसाल अथव, जो कमु त सफ़ा थोरो पर मज़दूरी सभिनीनि खां घणी। असर खां वठी मग़रिब ताईं कहिड़ो कमु आहे। एॾियूं हिन उम्मत ते रब जूं महिरबानियूं नबी से ॾिसत। الذين يتبعون الرسول النبي الأمي الذي يجدونه مكتوبا عندهم في التوراة والإنجيل يأمرهم بالمعروف وينهاهم عن المنكر ويحل لهم الطيبات ويحرم عليهم الخبائث ويضع عنهم إسرهم والأغلال التي كانت عليهم فالذين آمنوا به وعزروه ونصروه واتبعوا النور الذي أنزل معه أولئك هم المفلحون. सब जो सुभान अल्लाह।
ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे मोहम्मद मुस्तफ़ा जे सबके सदके रब एॾा थोरा कया न असांते जो क़यामत ताईं तव्हां ईअं असां नबी साईं जो थोरो लाहे न सघंदासीं। अॻियनि उम्मतुनि में क़ुर्बानी कीअं हूंदी ख़बर अथव? क़ुर्बानी जो जानवर जबल ते अची बीहारींदा, आसमान मां बाहि ईंदी, पोइ जंहिंखे साड़े वञे उहा क़ुर्बानी क़बूल, जेका न सड़ंदी उहा क़ुर्बानी क़बूल न। बाबा हिते सदरनि जे ॻोठ में 100 माण्हू क़ुर्बानी कनि, 98 माण्हुनि जी क़ुर्बानी क़बूल थिए ऐं 2 ॼणनि जी क़ुर्बानी क़बूल न थिए त उनजो हशर तव्हां छा कंदा? केॾा उन्हनि खे मेणा ऐं ताना मिलंदा? मुंहुं खणी सघंदा ॻोठ में? पर हिन उम्मत ते अल्लाह ताला मोहम्मद मुस्तफ़ा जे सदके एॾो थोरो कयो। अल्लाह साईं फरमाया लन यनाल अल्लाह लुहूमुहा वला दिमाउहा वलाकिन यनालुहु तक़वा मिनकुम कज़ालिक सख्खरहा लकुम लितुकब्बिरुल्लाह अला मा हदाकुम वबश्शिरिल मुहसिनीन। 17 सिपारो सूरत हज। अल्लाह साईं फरमाओ मुंहिंजे सोने नबी जा उम्मतियो, कुर्बानी जा गोश्त भी पाण खाओ, मगज़ में जाला भी पाण खाओ, जेरा बुकियूं भी पाण खाओ, पावा भी पाण खाओ, रानू भी पाण खाओ। लितुकब्बिरुल्लाह अला मा हदाकुम, रुगो कुर्बानी जे जानवर खे लेटाए बिस्मिल्लाह अल्लाह अकबर चई करे काती वहायो। कुर्बानी जे जानवर जे सीर जो रत ज़मीन ते किरो, तव्हांजी कुर्बानी क़बूल थी वई। मौलवी हुजे गैर मौलवी हुजे, कारी हुजे गैर कारी हुजे, निमाज़ी हुजे बेनिमाज़ी हुजे, दाढ़ी वारो हुजे बिना दाढ़ी वारो हुजे, सैयद हुजे जोगी हुजे, कोरी हुजे मोची हुजे, कुर्बानी जे जानवर जे सीर जो रत ज़मीन ते किरियो, तव्हांजी कुर्बानी क़बूल थी वई। कंहिंखे ज़रूरत न आहे जो को नबी साईं जे गुनहगार उम्मती जे लाइ चवे त तुंहिंजी कुर्बानी क़बूल न आहे। अॻियनि उम्मतुनि में कंहिंखां गुनाह थी वेंदो त कहिड़ी सज़ा मिलंदी? हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे क़ौम खां गुनाह थियो, गाबे जी पूॼा कयूं, हिकिड़ो ॾींहुं बसि। अल्लाह साईं फरमायो वइज़ क़ाल मूसा लिक़ौमिही या क़ौम इन्नकुम ज़लमतुम अनफुसकुम बित्तिखाज़िकुमुल इज्ल फतूबू इला बारिकुम फक़ुतलू अनफुसकुम ज़ालिकुम खैरुल लकुम इंद बारिकुम फताब अलैकुम इन्नहु हुवत तव्वाबुर रहीम। सब चो सुभान अल्लाह। पैरों सी पैरों सूरत बकर। अल्लाह से फरमाओ मुंहिंजा मूसा नबी पंहिंजी कौम खे चो जलगाबे जी पूजा कई आहे, उन्हनि खे चो इन्नकुम ज़लमतुम अनफुसकुम, तव्हां पंहिंजे नफ़्सनि सां वॾो ज़ुल्म कयो आहे। बित्तिखाज़िकुमुल इज्ल, गाबे जी पूजा करे तव्हां पाण सां वॾो ज़ुल्म कयो आहे। फतूबू इला बारिकुम, रब फरमायो हाणे सभु तौबा कयो। या अल्लाह तौबा जो तरीक़ो छा आहे? अल्लाह से फरमा फक़्तुलू अनफुसकुम, ओ मूसा नबी जल गाबे जी पूजा कई आहे, उन्हनि खे ख़ाली हथ मैदान में बीहार, जन गाबे जी पूजा न कई आहे उन्हनि खे हथ में तरारू ॾे त उन्हनि जूं मुंडियूं लाहिनि। ऐं रब फरमा ख़बरदार जेकॾहिं तरार खां बचण जे लाइ का हथ मथे खयो आहे मां तौबा क़बूल न कंदोसांसि। हथ बि मथे न खणनि, कंध खे बि हेॾे होॾे न मोड़नि, थोरो कंध खे मोड़ियो अथनि तलवार खां बचण जे लाइ, मां तौबा क़बूल न कंदोसांसि। सिधा थी बीहनि, हिननि खे हुकुम थियो त लायो हिननि जूं मुंडियूं। 70,000 बनी इसराइल क़तल थी विया, 70,000 माण्हुनि जूं मुंडियूं लही वयूं। अल्लाह साईं फरमा फताब अलैकुम, हाणे तव्हांजी तौबा क़बूल आहे। पर हिन उम्मत ते रब मोहम्मद मुस्तफ़ा जे सदके एॾो महिरबान, 100 साल जो गुनाहगार,
100 साल ज़िंदगी गुनाहनि में गुज़ारियईं। हाणे अची हिनखे पछताव थियो। घर में वेठो आहे, रात जे वक़्त में उथियो, कंहिंखे ॿुधायईं कोन। वुज़ू करे अचे मस्जिद जे कुंड में वेठो, रब खे रोई करे चई, या अल्लाह मां मञा थो, मां ॾोहारी आहियां, जेको थियो सो थियो, अॻिते मां ॾोह न कंदुसि। रब फरमाए थो, ठीकु आहे, 100 साल जे ज़िंदगी जे गुनाहनि जी माफ़ी ॾे। हल बाबा माफ़ी ॾे। वरी गुनाह थो करे, वरी तौबा थो करे, रब फरमाए थो माफ़ी ॾे, अॻिते न करे। 70 दफ़ा गुनाह करे, वरी तौबा थो करे। अल्लाह ताला फ़रिश्तनि खे फरमाए थो, हिन मुंहिंजे सोणे नबी जे उम्मती खे त ॾिसो, गुनाहनि खां बि को नथो मुड़े, तौबा खां बि को नथो मुड़े। तव्हां गवाह हुजो त मां रब माफ़ी ॾियण खां बि कोन थो मुड़ां। 70 दफ़ा गुनाह करे, वरी तौबा थो करे, रब फरमाए थो, ठीकु आहे, माफ़ी अथई, अॻिते न कजां। इन जे करे अल्लाह साईं फरमाए, इन्ना आतईनाकल कौसर फसल्लि लिरब्बिक वन्हर इन्न शानियक हुवल अबतर। रब फरमाए, मुंहिंजा महबूब जेके बि शयूं मां रब वटि भलियूं हुयूं, उहे सभु तोखे ॾिनुमि, तुंहिंजी उम्मत खे ॾिनुमि। जीअं अम्मा हूंदी आहे न, उहो जेको नंढिड़ो बच्चो हूंदो आहे, आख़िरी पुटु, पोइ भली दूरी हूंदी, उहा बि चवंदी त इहा मुंहिंजे नंढड़े पुट जे लाइ, हिन में ॿिए केर बि अखि न विझे। इहा दूरी बि नंढड़े पुट हुनजे ज़ाल जे लाइ मां रखी आहे। भली रली ठाहींदी, भली सेज ठाहींदी, चवंदी हीअ बि मुंहिंजे नंढड़े पुट हुनजी ज़ाल जे लाइ। का भली में हूंदसि, भली ढगी हूंदसि, उहा बि पंहिंजे नंढड़े पुट जे लाइ नाले करे छॾींदी। अल्लाह ताला मिसाल ऐं तशबीह खां पाक आहे। अल्लाह ताला पंहिंजे सुहिणे नबी खे बि ईअं ई थो चवे, इन्ना आतईनाकल कौसर। ओ मुंहिंजा महबूब जेके बि शयूं मां रब वटि भलियूं हुयूं, उहे सभु तुंहिंजे लाइ मां सांढे रखियूं, तुंहिंजी उम्मत जे लाइ मां सांढे रखियूं। महीननि में भलो महीनो रमज़ान बि तोखे ॾिनुमि। सरदार में वियो गुज़री आहे, वरी अलाए छा आया थी। हदीस में चए थो, रजब जो चंड ॾिसण में आयो, नबी साईं दुआ घुरी, अल्लाहुम्मा बारिक लना फी रजब, या अल्लाह रजब जे महीने खे असांजे लाइ बरकत वारो बना। व बारिक लना फी शाबान, या अल्लाह शाबान जे महीने खे बि असांजे लाइ बरकत वारो बना। व बल्लिगना इला रमज़ान, या अल्लाह रमज़ान ताईं असांखे पहुचा। नबी साईं पूरी ज़िंदगी कॾहिं बि रब खां इहा दुआ न घुरी, या अल्लाह मुंहिंजी उमिरि वधा। कॾहिं बि नबी साईं ज़िंदगी जी ख़्वाहिश न कई। बसि हिकु दफ़ो ज़िंदगी में रजब जो चंड ॾिसण में आयो, नबी साईं दुआ घुरी, व बल्लिगना इला रमज़ान, या अल्लाह मूंखे एतिरी ज़िंदगी ॾे जो मां रमज़ान ताईं पहुचां। रमज़ान जा रोज़ा, रमज़ान जूं तरावी, रमज़ान जूं रहमतूं बरकतूं मूंखे नसीब थियनि, पोइ भली मूंखे पाण ॾे घुरा। या अल्लाह रमज़ान ताईं मूंखे रहा। महीननि जो भल सरदार महीनो बि रमज़ान असांखे मिलियो। सरदार असांजी अमर फौत थी वई हिन साल जून जे महीने में। अल्लाह ताला उनजी मग़फ़िरत फरमाए, अल्लाह उनजी क़ब्र कुशादी फरमाए। वो सॼी सिंध बलोचिस्तान मां जमायती दोस्त अहबाब आलिम बुज़ुर्ग ताज़ियत जे लाइ अचनि पिया। त इलाइक़े जा माण्हू चवनि पिया त मौलवी जोगी सरदार आहे, जो एॾी ख़ल्क़। मां चयो जेको क़ुरान मजीद सां ताल्लुक़ रखंदो आहे, क़ुरान मजीद उनखे सरदार बनाए छॾींदो आहे या न? जंहिं मोहम्मद मुस्तफ़ा ते क़ुरान मजीद नाज़िल थियो, उहो मोहम्मद मुस्तफ़ा सॼी काइनात जो सरदार बणिजी वियो। सरदार बसि हिकिड़ो अथव, सरदार हूंदे हथरादू, ॿिया सरदार कबा काॾे।
सदरन जे ॻोठ जा मुसलमानो सरदार बसि हिकिड़ो मदीने वारो मोहम्मद मुस्तफ़ा अथव। अॼु वाइदो कयो त ॿियनि खे सरदार न मञींदासीं। ही राजपरनि जो सरदार, ही जोगिन जो सरदार, ही सूमरनि जो सरदार, ही चांडनि जो सरदार, ही मक्सिन जो सरदार, ही सरदार आहिनि। ॿ ॾींहं न वेझनि त जिस्म में धप थी वञे, ज़ाल बि वेझो न अचे। सरदार उहो मोहम्मद मुस्तफ़ा आहे जंहिंजे लाइ साहबा फरमाइनि था असांजो सरदार जंहिं घिटी मां गुज़र कंदो 8 ॾींहं उन घिटी मां ख़ुशबू कान वेंदी। असां ईअं सम्झंदासीं ॼण अतरनि जो को छिमकार करे वियो आहे। सरदार उहो मदीने वारो मोहम्मद मुस्तफ़ा अथव जंहिंजे लाइ मुंहिंजी अम्मा आशा फरमाए थी, जंहिं कपिड़े खे मुंहिंजे सरदार जो पसीनो मुबारक लॻंदो हो उहो कपिड़ो लीरू लीरू थी वेंदो हो, ॻरी वेंदो हो, पर उन कपिड़े मां मुंहिंजे सोने जे पसीने जी ख़ुशबू ख़तमु न थींदी हुई। सरदार बसि हिकिड़ो सोनो मोहम्मद मुस्तफ़ा आहे। असांजा सरदार थुक उछलाइनि त कावड़ अची वञे, पर मदीने वारो सरदार मोहम्मद मुस्तफ़ा उन जे वात मुबारक जो पाणी अबू बकर सिद्दीक़ जे खुड़ी खे लॻो त नांग जो ज़हर ख़तमु। ख़ैबर जे मौक़े ते हज़रत अली से जे अखियुनि में पियो। हज़रत अली से फरमाए थो मुंहिंजे अखियुनि जो सूर ख़तमु थी वियो, वरी ज़िंदगी भर मुंहिंजे अखियुनि में सूर कोन पियो। सरदार हो मदीने वारो मोहम्मद मुस्तफ़ा आहे जंहिंजे वात मुबारक जो पाणी मदीने जे खारे खूह में पियो त उन खूह जो पाणी माखी ऐं मिसरी खां वधीक मिठो थी वियो। अॼु वाइदो कयो त सरदार बसि मोहम्मद मुस्तफ़ा खे मञींदासीं, ॿिया सरदार न आहिनि। चौधरी चई सघिजे थो हिननि खे। ज़मींदार ज़मींदार त तव्हां सभु आहियो, जंहिंखे एकड़ ज़मीन जो आहे उहो बि ज़मींदार, जरेब अथसि उहो बि ज़मींदार आहे, वेसो अथसि, घर जो टुकड़ो अथसि उहो बि ज़मींदार। ज़मींदार तव्हां सभु आहियो, बाक़ी ॿिया सभु चौधरी आहिनि। सरदार मोहम्मद मुस्तफ़ा जंहिं महीने में क़ुरान मजीद नाज़िल थियो उहो महीनो 12 महीननि जो सरदार बणिजी वियो। जंहिं रात में क़ुरान मजीद नाज़िल थियो, इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फि शहर। क़ुरान तो फरमाए रात में क़ुरान मजीद नाज़िल थियो उहा रात समूरनि रातनि जी सरदार बणिजी वई। जन शहरनि में क़ुरान मजीद नाज़िल थियो उहे शहर मक्को मदीनो सॼी काइनात जे शहरनि जा सरदार बणिजी विया। जंहिं उम्मत खे ई क़ुरान मजीद मिलियो उहा उम्मत 1.25 लख उम्मतुनि जी सरदार बणिजी वई। सरदार उहो आहे जेको क़ुरान मजीद सां जुड़ियल आहे, जेको क़ुरान मजीद खां कटियल आहे। भली 1000 दफ़ा तव्हां हुनखे सरदार चओ, हुन जी टके जेतिरी बि हैसियत न आहे। क़ुरान मजीद जो नंढड़ो पन्नो ज़मीन ते पियो हूंदो, केॾो बि गुनहगार मुस्लमान हूंदो, उन पन्ने खे ज़मीन ते ॾिसंदो त खणी करे अखियुनि ते रखंदो, उनखे चुमियूं ॾींदो, उनखे सीने सां लॻाए वञे अलमारी में रखंदो। इन पन्ने जी इज़त इन जे करे थी आहे छो त इन जो ताल्लुक़ क़ुरान सां थियो आहे। कपिड़ो केॾो बि तव्हां ऊचो वठो, पर केर बि कपिड़े खे चुमी न ॾींदो। पर वाह क़ुरान तुंहिंजी अज़मत तूं क़ुर्बान। असांजे अमरनि जे कपिड़े मां जेको कपिड़ो बचंदो आहे उहो वञी क़ुरान मजीद जे मथां पोती चाढ़ींदियूं आहिनि। पर जॾहिं बि मुस्लमान क़ुरान मजीद खणंदो त पहिरीं चुमी हिन पोतीअ खे ॾींदो। इहा पोती चुमियुनि जी हक़दार इन जे करे थी आहे छो त इन जो ताल्लुक़ क़ुरान सां थियो आहे। चमड़ो त दूल खे बि लॻल आहे, इहो साॻियो चमड़ो क़ुरान मजीद जी जुल्द खे बि लॻल आहे। दूल खे जेको चमड़ो लॻल आहे राति ॾींहुं मीरासी उनखे कुटे थो, पर क़ुरान मजीद जी जुल्द खे जेको चमड़ो लॻल आहे राति ॾींहुं मुस्लमान उनखे चुमियूं थो ॾे। इहो तव्हां ई असांखे सबक़ु आहे। ओ मुस्लमानो, क़ुरान खां परे थींदव इन मीरासी जे दूल वांगुरु सौंटिन जा हक़दार थींदव, पर जेकॾहिं इन क़ुरान मजीद सां ताल्लुक़ रखंदो त ॿिन्हिनि जहाननि में चुमियुनि जा हक़दार थींदव।
वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीआ। अल्लाह से फरमाए हिन कुरान वारी रस्सी के मजबूती से पकड़ो, हिन कुरान वारी किली के मजबूती से पकड़े बियो। कुरान हितों जी शे कान था, बल हुवा कुरान मजीद फी लौहिम महफूज। कुरान मथों जी शे आ, ये कुरान मजीद उडरंदड़ शे आ, जेको कुरान वारी किली के कुरान वारी रस्सी के मजबूती से पकड़े बीठो, कुरान उड़ाए वने जन्नत में पहुँचाएस। जेको कुरान वारी किलीअ के कुरान वारी रस्सी के छॾे ॾींदो, जहन्नम जे खॾ में किरियो त वरी निकितो ई कोन। इन अशराफ उम्मती हमलतुल कुरान। मुझे नबी फरमा मुझी उम्मत में सब को वधीक इज्जत वारा, सब को वधीक मकाम मर्तबे वारा, सब को वधीक शान शौकत वारा। इन अशराफ उम्मती हमलतुल कुरान। मुझी उम्मत जा सरदार उहे आहिनि जंहिंजे बचल कुरान मजीद सीने में सांडियो, जंहिंजे सीननि में अल्लाह जो कुरान आहे। इहे मुझी उम्मत जा सरदार आहिनि। सरदार ही था हाफ़िज़ आलम, ये सरदार। मां दवाइज़न में चवंदो आहियां, मुंहिंजा उस्ताद हज़रत साईं मौलाना मोहम्मद इदरीस साहब, अल्लाह उन्हनि जे ज़िंदगी में बरकत करे। असांजा उस्ताद साईं मौलाना मीर मोहम्मद साहब मीरक वारा ग़रीब उस्ताद आहिनि। मां उन्हनि जे जुती खे पंहिंजे हथनि सां सिधो कयां, इहा मुंहिंजे लाइ इज़त आहे, मुंहिंजे लाइ सआदत आहे। पर तव्हांजे सरदार जे जुतीअ खे मां पंहिंजे पेर सां सिधो कयां, इन में मां पंहिंजी बेइज़ती थो सम्झां। सही थो चवां या ग़लति? बाबा तव्हां हिननि आलिमनि हाफ़िज़नि जी जुती सिधी कंदव, सवाबु थींदो या न? माण्हू चङो चवंदा, वॾेरनि ऐं सरदारनि जूं जुतियूं सिधियूं कंदो, माण्हू छा चवंदा वाठो आहे या चमचो आहे। हिननि जूं जुतियूं सिधियूं कयो, फ़ाइदो थींदो। सरदार नबी से जी उम्मत जाए था हमलतुल कुरान, जंहिंजे सीननि में अल्लाह जो कुरान आहे। अॼु वाइदो कयो त पंहिंजे बच्चनि खे कुरान पढ़ाईंदासीं। सभु हथ मथे खणो। अंग्रेजी पढ़ण ज़रूरत है, मक़सद न आहे। डॉक्टरनि जी ज़रूरत है, इंजीनियरनि जी ज़रूरत है, पायलटनि जी ज़रूरत है, लोहरनि जी भी ज़रूरत है, सोनारनि जी भी ज़रूरत है, दर्जनि जी भी ज़रूरत है, हारनि ऐं कुड़मियुनि जी भी ज़रूरत है, मालनि जी भी ज़रूरत है, ये मैकेनिक जेके मिस्त्री राजा इन्हनि जी भी ज़रूरत है। इहो भी इल्मु आहे, पर इहो इल्मु सभिनीनि जे लाइ, मुसलमाननि जे लाइ, काफ़िरनि जे लाइ, सभिनीनि जे लाइ। बाबा डॉक्टर मुसलमान भी थियनि पिया, काफ़िर भी थियनि पिया, इंजीनियर मुसलमान भी थियनि पिया, काफ़िर भी थियनि पिया, पायलट मुसलमान भी थियनि पिया, काफ़िर भी थियनि पिया, दर्जी लोहर सोनारा हारी कुड़मी मैकेनिक मिस्त्री मुसलमान भी थियनि पिया, काफ़िर भी थियनि पिया। इहो भी इल्मु आहे, पर ज़रूरत है। इहो मुसलमाननि जे लाइ भी ज़रूरी आहे, पर बेहैसियत इंसान। बाक़ी मक़सद कुरान जी तालीम अथव। अर्रहमानु अल्लमल कुरान ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान। अल्लाह से फरमासा इंसान खे पैदा कयोसीं, उन जो मक़सद हो अल्लमहुल कुरान, कुरान जी तालीम। मक़सद कुरान जी तालीम अथव। तव्हां किरोड़ जो बंगलो ठारायो, बाथरूम ज़रूरत है, मक़सद हू कमरा आहिनि जंहिंमें रहूं था, जंहिंमें सुम्हूं था, जंहिंमें खाऊं पियूं था, मक़सद उहे कमरा, बाथरूम ज़रूरत है। अंग्रेजी तालीम जी हैसियत कुरान मजीद जी तालीम जे मुक़ाबले में एतिरी अथव जेतिरी बंगले में बाथरूम जी हैसियत है। पर अफ़सोस असांजे मुसलमाननि ते, असांजा मुसलमान चवंदा बसि हुजे ई बाथरूम, सुम्हूं बि बाथरूम में, खाऊं पियूं बि बाथरूम में। माना हुजे ई अंग्रेजी तालीम, कुरान जी तालीम हुजे ई न। बाबा डॉक्टर आलिम हाफ़िज़ कोन था थियनि जा,
असांजा खोड़ शागिर्द डॉक्टर थी विया। हलो त मां तव्हांखे ॾेखारियां असां वटि पढ़िया। आलिम हाफ़िज़ प्रोफेसर कोन था थियनि छा? हलो नवाब शाह में तव्हांखे ॾेखारियां असांजा शागिर्द आहिनि प्रोफेसर। मां हाणे हैदराबाद वियुसि, हुते हिकिड़ो शागिर्द मिलियो। मां चयो किथे ई मिली कोन थो। चई साईं मां मुख़्तियार कार थी वियो, असां वटि पढ़ियो। असांजो दोस्त हिकिड़ो ग़रीब मिसकीन पंहिंजे बच्चनि खे हाफ़िज़ बनाई, वरी स्कूल में दाख़िल थिया। क़ुर जे हिफ़्ज़ जे करे उहे नंबर खणी विया, डॉक्टर थी विया। हाणे ॿाहिरि दुनिया में दाख़िल। हूअ ज़रूरत है, मक़सदु ई अथव। क़ब्र में क़यामत में इहा तालीम कमी ईंदव। मां तव्हां खां पुछां थो, हिकिड़ो मुस्लमान पंहिंजे पीउ जे क़ब्र ते ABCD पढ़े, खटई खटई पगई पगई, ॿुधायो फ़ाइदो थींदुसि पीउ? पर जेकॾहिं को गुनाहगार मुस्लमान पंहिंजे पीउ जे क़ब्र ते रुगो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़े, फ़ाइदो थींदुसि या न? हदीस में अचे थो हज़रत ईसा अलैहिस्सलाम हिकिड़ी क़ब्र वटां गुज़रियो, ॾिठई त उन क़ब्र में बाहि पई ॿरे। हीअ हज़रत ईसा जो मौजज़ो हो। वरी वापसि जो मोटियो त उहा साॻी क़ब्र जन्नत जो बाग़। रब खे अर्ज़ु कई, या अल्लाह छा माजरा आहे, सवेल मां गुज़रियुसि त हिन क़ब्र में बाहि पई ॿरे, हाणे उहा साॻी क़ब्र जन्नत जो बाग़। रब फरमा मुंहिंजा ईसा नबी इन क़ब्र वारे जो नंढड़ो बचिड़ो हुयो जंहिंजो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ी आहे। या बिस्मिल्लाह क़ुरान में बि आहे, अॻियनि किताबनि में बि, तौरात इंजील ज़बूर में बि बिस्मिल्लाह हुई। ऐं तव्हांखे ख़बर आहे जंहिं महिल नंढड़ो बचिड़ो मदरसे में दाख़िल थींदो आहे त पहिरें नंबर ते उस्तादु हुनखे बिस्मिल्लाह पढ़ाईंदो आहे, पोइ अलहम्द, पोइ अलिफ बा ता सा। रब फरमा मुंहिंजा ईसा नबी इन क़ब्र वारे जो नंढड़ो बचिड़ो आहे जंहिंजो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ी आहे। मूंखे हया थो अचे जंहिंजो बच्चो मुंहिंजो नालो थो वठे, मूंखे रहमान ऐं रहीम चवे। मां हुन जे पीउ खे कीअं अज़ाब कयां? हिन जे बच्चे जे बिस्मिल्लाह पढ़ण जे करे हिन जे पीउ जे क़ब्र खे मां रब जन्नत जो बाग़ बनाए छॾियो आहे। हाणे मां तव्हां खां पुछां थो, जंहिंजा बच्चा अॼु हिन तव्हांजे जलसे में क़ुर जा हाफ़िज़ थिया, आलिम थिया, तव्हां ॿुधायो त उन्हनि जे वालिदैन जे क़ब्रुनि जो छा मक़ाम हो? ऐं क़ुर मजीद ग़रीब पढ़ंदा, मदरसनि में तव्हां ईंदो रुगो ग़रीब मिसकीन, हारी मज़दूर, यतीम बच्चा, छो त क़ुर मजीद नाज़िल ई ग़रीब ते थियो। नबी साईं मके में ग़रीब, मके जे यतीम सां मशहूर। हीअ दौलत नसीब ग़रीबनि खे थी। मौलाना मंसूर अहमद मेंगल अल्लाह हुन जे ज़िंदगी में बरकत करे, रोई करे चई त मुंहिंजो पीउ धनार हुयो, ॿकरियूं ऐं रिढूं चारींदो हो। अॼु पाकिस्तान में चोटी जो आलिम आहे, चई अमेरिका, बर्तानिया, दुबई, कतर, सऊदी अरब खां दोस्त फ़ोनूं कंदा आहिनि, साईं तव्हांजी टिकेट असां ते, वीज़ा असां ते, रहाश असां ते, खाधो पीतो असां ते, महिरबानी कयो असांखे कुझु टाइम ॾियो। चई मुंहिंजो पीउ त धनार हुयो, ॿकरियूं ऐं रिढूं चारींदो हो। मां तव्हांजे साम्हूं बीठो आहियां, मुंहिंजो वाले साहबु कुर्मी हो, हारी हुयो, एकड़ बि ज़मीन जो कोन होसि। हिकु हिकु तारीख़ जे लाइ माण्हू 50-50 फ़ोनूं कंदा आहिनि। ग़रीब पढ़ाईंदा, नबी साईं ग़रीब हुया या न? 4 ॾींहं गुज़री विया, नबी साईं जे घर में पाणी खां सवाइ का शइ न आहे। हदीस में अचे तो मुअत्ता इमाम मालिक में रिवायत है, नबी साईं घर आया, अम्मा आशा के फरमा हल इंदकी शई, आशा घर में खाइण जे लाइ का शइ आहे? अम्मा आशा अर्ज़ कयो मां इंदना शई, साईं पाणी खां सवाइ घर में का शइ न आहे। वरी ॿिए ॾींहं ते साईं जन आया, फरमायूं हल इंदक शई, आशा का शइ खाइण जे लाइ आहे?
अम्मा आशास के ला इंदना शही से पानी को सवा का शे न नबी से जे जिंदगी ते नजर कयो रिस्क जो कदुर कयो असांजो हाल इहो आहे जो थोरो भाॼी में लूण मिर्च घटि वधा तव्हां ॿोड़ जी वठी हारियूं पिया घर वारे जे मुंहं ते पिया हणो त हीअ तो भाॼी ठाही आहे मानी थोरी कची पकी आहे त उहा बि उछलायूं पिया अल्लाह जे रिस्क जो कदुरु कयो हिकिड़ो दोस्तो चईंसि फलाणे हमरा 5 माण्हुनि जी दावत कई 2 लख ख़र्च कई सॼी मानी बची पई ज़ाए थी शादी हाल में केॾी मानी ज़ाए थी मदरसनि में मां मदरसे में तालिबनि खे चवंदो आहियां बाबा रिस्क जो कदुरु कयो गोश्त खाओ त हॾा जुदा कयो उहो कुतनि जो खाधो आहे छीछड़ा जुदा कयो ॿिलियुनि जो खाधो आहे मानीअ जा भोरा जेके कचा कंदा आहिनि उहे जुदा कयो का पाक जाइ ते रखो पखी खाईंदा नालनि में न उछलायो किताबनि में अचे थो हिकिड़ी औरत हुई मानीअ जो हिकिड़ो टुकड़ो हुयो पंहिंजे पुट जी नंढड़े ॿार जी इस्तिंजा तहारत उन मानी जे टुकड़े सां करे उहो कंहिं सोराख में विझी छॾियईं अहिड़ा हालात अची विया जो उहा माई बुख पई मरे पछाड़ी में उहो ग़लाज़त वारो टुकड़ो रब हुनखे खारायो रब ईअं बि कंदो अथव 4 ॾींहं गुज़री विया आहिनि अल्लाह जे रसूल जे घर में पाणी खां सवा का शइ न आहे चौथे ॾींहं ते हज़रत उस्मान आयो हदीस में अचे थो अम्मा आशा जो दरवाज़ो खड़काई अम्मा आशा फरमा केरु चई उस्मान कीअं आयो हज़रत उस्मान फरमा अम्मा कंहिं शइ जी ज़रूरत हुजे त मूंखे ॿुधायो अम्मा आशा फरमा अॼु चौथों ॾींहुं थियो आहे अहल बैत रसूल जे घर में पाणी खां सवा का शइ न आहे फबका उस्मान हज़रत उस्मान एॾो रुनो पाण खे चए पियो उस्मान ही तूं छा कयो तूं कल्ह छो न आहे तूं टियों ॾींहुं छो न आहे छो तो एॾी देरि कई रोंदे रोंदे अचे घर पहुतो अचण सां हिकिड़ो ॿकरो ज़िबह कयईं उनजो गोश्त कटे करे घर वारनि खे ॾिनई त हिनखे भुञोसि हिकिड़ी बोरी में जवन जो अटो विधई सतूं विधई गिहु माखी जी मशकीज़ सॼो उठ सामान सां भरियईं हिकिड़ो ॿकरो सालिम बि खयईं रोंदो रोंदो अचे अम्मा साईं जे दर ते पहुतो अम्मा मूंखे ख़बर कान हुई देरि थी वई मूंखे माफ़ कजो अल्लाहु अकबर थोरी देरि खां बाद साईं जन आया अम्मा आशा खे फरमा हल असब शैया आशा घर में का शइ पहुती आहे अम्मा साईं अर्ज़ु कयो हाओ साईं वेहो हदीस में अचे थो साईं जन वेठा अम्मा आशा वो भुगल गोश्त प्लेट में खणी हिकिड़ी जवन जी मानी साईं जन जे आॾो रखी नबी साईं फरमायो आशा ही केरु खणी आयो अम्मा आशा कयो साईं तव्हांजो न्याणो हज़रत उस्मान भुगल ॿकर बि खणी आयो जवन जो अटो बि खणी आयो सतूं बि खणी आयो गिहु बि खणी आयो माखी जी मशकीज़ बि खणी आयो हिकिड़ो ॿकरो सालिम बि बीठो आहे हदीस में अचे थो अम्मा आशा फरमाए थी साईं जन हिकिड़ो ई गिरह न खाधो उन ई वक़्त में उथिया मस्जिद नबी में आया बरकातों नफिल नमाज पढ़ी रब खां दुआ घुरूं अल्लाहुम्मा इन्नी रज़ीतु अन उस्मान वर्ज़अन या अल्लाह मां मोहम्मद उस्मान को ॾाढो राज़ी हाँ तू भी मुझे उस्मान को राज़ी थी छा मक़ाम हो हिन माण्हुनि जो वेंदा कयो ग़रीबनि वटि पुछा कंदा कयो ख़ुसूसन मौलनि वटि वेंदा कयो हिन वक़्त में मज़लूम तबिको मौलवियुनि जो अथव सॼी दुनिया जी न देखा बरेलीअ सां देखावड़ियल शिया सां देखावड़ियल गैर मुक़लिद सां देखावड़ियल सरदार ऐं हुक्मरान सां देखावड़ियल कादियानीअ सां देखावड़ियल कामरेड कौम परस्त दरा कम्युनिस्ट ही सूफ़ी मांझी फ़क़ीर वारा सभु मौलवियुनि देखावड़ियल अलाए छा कयो आहे मौलवी गारियूं उलमा
गिला उलमा जी चूं खुदा ख्वाहद के पर्द कस दरद तीन तंदर तनए पाकां ज़नद। अल्लाह ताला जॾहिं कंहिंखे ख्वार करणु चाहींदो आहे, दुनिया आख़िरत में कंहिंखे ज़लील करणु चाहींदो आहे, पोइ हुनजे तबियत में रखी छॾींदो जो जिथे बि वेंदो त नेकनि ऐं आलमनि जी गिला पियो कंदो। बाबा नबी साईं बि विया हलिया, हाणे क़यामत ताईं को नबी न ईंदो। साहबा बि विया, ताबईन बि विया, तब ताबईन बि विया, बुज़ुर्ग बि सभु हलिया विया। हाणे दीन केरु सम्झाए? हाणे दीन त इहे मौलवी सम्झाईंदव असां जहिड़ा। पोइ हिननि खे बि जेकर असां गारियूं ॾियूं, हिननि जी गिला कयूं त ही मौलवी सही न आहिनि, पोइ छॾियो दीन खे। पोइ छाजी निमाज़, छाजो रोज़ो, पोइ छॾियो जनाज़ा, पोइ छॾियो निकाह। पोइ निकाह जे लाइ के पिंड त ॻोल्हियो, जनाज़नि जे लाइ को पादरी ॻोल्हियो, छो त मौलवियुनि ते त एतमाद आहे ई कोन्हे। असांजे सिंध में अक्सर नौजवान मुलिद पिया थियनि। अॻे त नूर बशर जे मसइलनि में मुंझल हुयासीं त नबी नूर आहे या बशर आहे। अॻे त हाज़ुर नाज़ुर जे मसइलनि में मुंझा पिया हूंदा हुआसीं त नबी हाज़ुर नाज़ुर आहे या न आहे। हाणे त असांजा नौजवान मुस्लमान चवनि था अल्लाह ई कोन्हे को। असांजे यूनिवर्सिटी में कॉलेजनि में 50% असांजा नौजवान मुलिद थी विया। चवंदा छॾियो मुलनि जी शरीयत खे। छाजी शरीयत? सौ सिधो चवनि था त मोहम्मद मुस्तफ़ा जी शरीयत फ़रसूद ऐं बेकार थी चुकी आहे। नबी जे शरीयत जी असांखे ज़रूरत ई कान्हे। ऐं निमाज़ जा इनकारी पैदा थिया आहिनि। ये सूफ़ी जेके बि ये कलंदर साईं जे गादी ते जेके वेठा आहिनि, भिटाई साहब जे गादी ते जेके वेठा आहिनि, सचल साईं जी गादी ते जेके वेठा आहिनि, नूरानी नूर जी गादी ते जेके वेठा आहिनि, पाकिस्तान जूं जेके बि दरगाहूं, जेके बि गादी नशीन आहिनि जान चंदन वारा, इहे सभु सूफ़ी, इहे निमाज़ जा इनकारी। चवंदा छाजी निमाज़? इश्क सानू काफर कीता, मुसलमानी दरकार नहीं। चवंदा असांखे इश्क काफर करे छॾियो आहे। असांखे मस्जिद ऐं निमाज़ जी त ज़रूरत कान्हे, पर असां आशिकनि खे कलमे जी बि ज़रूरत न आहे। तन सफ़ा मन सफ़ा कौले मुस्तफ़ा। चवंदा असांजी नियत साफ़ आहे। निमाज़ ते कोन अथव, सभु कुझु नियत ते अथव। सौ सिधो चवनि था छॾियो मुलनि जी शरीयत खे। मां तव्हां खां पुछां थो, कुतो हराम आहे, ॿकर हलाल आहे, इहो कंहिं तव्हांखे ॿुधायो? या त मदरसनि मां असांखे तालीम मिली आहे, या त मोहम्मद मुस्तफ़ा जी तालीम आहे, या त शरीयत आहे। अगरि ज़ालिम जे करे तूं शरीयत खे नथो मञी त मूंखे मुलनि जी शरीयत न खपे, पोइ बग्गो कुतो कुही करे देग में विझ, बग्गो ॿकर कुही करे देग में विझ, तुंहिंजे लाइ ॿई जाइज़ आहिनि। मां तव्हां खां पुछां थो, जापान वारा कुता खाईंदा या कोन था खाइनि? चाइना वारा गॾ ॿिला खाईंदा या कोन था खाइनि? अमेरिका बर्तानिया वारा सूअर खाईंदा या कोन था खाइनि? ऐं जेके बि असांजा जेके नौजवान जेके चवंदा असांखे मुलनि जी शरीयत न खपे, इहे ॿाहिरि मुल्कनि में कुता शौक़ सां खाईंदा। तव्हांजो अयाज़ पली जो जेको पाण खे पढ़ियल लिखियल थो चए थो तव्हांखे मको मदीनो मुबारक, असांखे कैनेडा ऐं जापान मुबारक। तव्हां वञो मके मदीने, असां न वेंदासीं। हिकिड़ो बि को सूफ़ी ॿुधायो जेको मके मदीने वियो हुजे हज ते? न वेंदा हज ते, मस्जिद में न ईंदा, मंदरनि में ज़ालुनि समेत वेंदा, मस्जिद में न ईंदा। इहो फितनो हले पियो असांजे सिंध में। कासमाबाद में को असांजो दोस्त साथी 4 महीना अंदरून लॻल, 7 महीना बैरून तबलीग जमात में लॻल, रोई करे चईंसि मुंहिंजो पुटु मुलिद थी वियो आहे। चए थो तव्हां मौलवियुनि खां मुस्लमाननि खां ईसाई भला। इहो फितनो हले पियो हिन वक़्तु। चवंदा ला तक़रबु सलात व अंतुम सुकारा।
नशे जी हालत में निमाज़ जे वेझो न वञो। क़ुरान में ईअं आहे त नशे जी हालत में निमाज़ जे वेझो, माना भंग चरस शराब पियो त दिमाग़ आउट थींदो आहे। निमाज़ में क़ुरान पढ़बो आहे, ज़िक्र कबो आहे, दुरूद पढ़बो आहे। नशो हूंदो त तव्हां क़ुरान ग़लति पढ़ंदव। पोइ मौलाना मेखो साहब फरमाईंदो, हिकिड़े मवालीअ भंग पीती सबील, घणी भंग पीओ, पोइ बेहोश थी घिटीअ में किरी पियो। रात जे वक़्त में हिकिड़ी कुती हुई, उहा बि पासीरी थी अचे सर्दीअ में, मवाली जे भरिसां सुम्ही पई, त उन कुतीअ जे कननि में हथ विझी करे चई, फलाणे जी मां ई लीलम केॾे पनड़ा जो तोखे वठी ॾिना। नशे जी हालत में, नशाइन जो हाल इहो। हाणे ही वरी चवनि था सूफ़ी नशो माना इश्क जो नशो, इश्क में कपिड़ा लाहे बसि वेही रहो, तव्हांखे इश्क आहे न। बेटा ही साहब थो चए, महकुम थी मस्जिद जो जन दाइम झलियो दर, उन जी अब्दुल लतीफ़ चए पुश्ती पैगंबर से ई मुर्कन मर जंजो इश्क अलासी। वो सूफ़ी कोन हो। महकुम थी मस्जिद जो जन दाइम झलियो दर, उन जी अब्दुल लतीफ़ चए पुश्ती पैगंबर। बेटा ही साहब त चए थो त रब जे दर ते किरी पओ, मस्जिद में रब जे दर ते किरी पओ। तव्हां चओ था असांजे पुठीअ ते सैयद जो हथु आहे, के था चवनि असांजे पुठीअ ते मुर्शिद जो हथु आहे, के था चवनि असांजे पुठीअ ते ज़रदारी जो हथु आहे। पर बेटा ही साहब थो चए उन जी अब्दुल लतीफ़ चए पुश्ती पैगंबर, उहो जेके रब जे दर ते मस्जिद में किरी पिया, उन्हनि जे पुठीअ ते मोहम्मद मुस्तफ़ा जो हथु आहे। से ई मुर्कन मर जंजो इश्क अलाहसी। जे भाई जोगी थिया त कहो कल में संदीकार, सब कलमों तो पढ़ो जोर सां। जे भाई जोगी थिया त कहो कल में संदीकार, पूरो रहो पंजन सी आया टीह नटार। ये पंज छान नमाज़ूं आहिनि, ये 30 रमज़ान जा रोज़ा, पूरो रघु पंजन सी आया 30 नटार, से ई धागाधार जमे राह सुञाणी रब जी। मां तव्हां इज़त में चवंदो बेनिमाज़ी भली हवा में तव्हांखे उॾामंदे ॾिसण में अचे, भली वॾा करतब ऐं कारनामा तव्हांखे ॾेखारे, इहो वली न आहे, इहो शैतान अथव। बेनिमाज़ी बि वली थींदो आहे छा? ही चवनि था न रहमान जे पासे न भॻवान जे पासे, असां शैतान जे पासे। न रहमान जे पासे न भॻवान जे पासे, कलाम ठाहियो। असां इंसान जे पासे, वॾी हिननि में इंसानियत आहे। बत्ता खोर हाणे के इंसान पे इंसानियत सेखारी क्या? तव्हां त इंसानियत जी ॻाल्हि पिया कयो, असांजे सोणे मोहम्मद मुस्तफ़ा त पूरी मखलूकात जी ॻाल्हि कई आहे। तव्हां इंसाननि में फाथा पिया हो। नबी से फरमा मेरा जवारी रात मां हिकिड़ी औरत ॾिठमि, अल्लाह अकबर, जेका हुई त गुनाहगार बदकार, पर कुतीअ जे नंढड़े गुलर जे करे वञी जन्नत में पहुती। मां पुछा कि हीअ माई हिते कीअं पहुती? मूंखे चयोसीं हुई त गुनाहगार, खूह जे कप ते बीठी, हिकिड़ो नंढड़ो गुलर उन में बेहाल हुयो। हिन माई खे रहम अची वियो, पंहिंजे मथे जी पोती लाहे मोज़े में ॿधी खूह मां पाणी कढी करे उन गुलर खे पियारई। शकर अल्लाह ला फगफर ला, अल्लाह ताला उन माई जी हिन नेकी खे क़बूल करे उनखे माफ़ करे रब जन्नत ॾेई छॾियसि। अल ख़ल्क़ु अयालुल्लाह, मुंहिंजे नबी फरमाया पूरी मखलूकात अल्लाह जो अयाल अथव। रुगो इंसानियत जी ख़िदमत ना आहे करनी, पूरी मखलूकात जी ख़िदमत करनी आहे। इंसानियत तव्हांखे सेखारी कहाँ? यहूदनि सेखारी, ईसाइन।
दहर नहीं कम्युनिस्टन तव्हांखे इंसानियत सेखारी। 70,000 मासूम बच्चा गजा में शहीद थी विया। ये इंसान आहिनि। 45 लख यहूदिन मुसलमान अफगानिस्तान में शहीद कया आहिनि। तव्हां इन्हनि खे इंसान था समझो? शर्म तव्हांखे नथो अचे त इहे इंसान आहिनि? कंहिं महिल उन्हनि जे ख़िलाफ़ तव्हां ॻाल्हायो? नबी साईं एक दफ़े सवाल कयो, पाण फरमायूं तव्हां में को अहिड़ो शख़्स आहे जंहिंखे रोज़ो हुजे? फ़क़ाम अबू बकर, हज़रत अबू बकर उथी बीठो। क़ाल अना साइमुन, चई साईं मूंखे रोज़ो आहे। सब चओ सुभान अल्लाह। नबी साईं फरमाया भला तव्हां में को अहिड़ो शख़्स आहे जेको कंहिं बुखायल खे मानी खारायो हुजे? वरी बि उहो कुराड़ो अबू बकर सिद्दीक़ उथी बीठो। चई मां हाणे हिकिड़े बुखायल खे मानी खाराए पोइ आयो आहियां। फरमायूं भला तव्हां में को अहिड़ो शख़्स आहे जेको कंहिं मरीज़ जी अयादत करे आयो हुजे? वरी बि उहो कुराड़ो अबू बकर सिद्दीक़ उथी बीठो। चई साईं हिकिड़े मरीज़ जी मां अयादत करे उनजी ख़िदमत करे पोइ आयो आहियां। मुंहिंजे नबी फरमायो जंहिंमें इहे ख़ूबियूं हूंदियूं जन्नत में वञण जे लाइ का बि रुकावट कान हूंदसि। जन्नत जा 8 ई दरवाज़ा हिन जवान जे लाइ खुलियल। ऐं हिननि सूफ़ियुनि जी, हिननि कम्युनिस्टनि दहरियनि जी सभ खां वॾे में वॾी कावड़ अबू बकर। अबू बकर उमर जो नालो ॿुधंदा त पेट में वलोट। इन्हनि जहिड़ी का ख़िदमत कई? हज़रत उमर फारूक फरमाए थो मां जंगल में जबल में हिकिड़ी औरत खे ॾिठुमि अकेली। दिलि में ख़्यालु कयुमि त सुभाणे मूंखे मौक़ो आहे हिन माई जी ख़िदमत कयां। अॻे ग़रीबनि खे माण्हू ॻोल्हींदा हुआ, हाणे असां अमीरनि खे पिया ॻोल्हियूं। अॻे ग़रीबनि खे ॻोल्हींदा हुआ। हज़रत उमर फरमाए थो फजर जी नमाज़ पढ़ी, मां पाणी बि खयो, कुझु खाधे पीते जो सामान बि खयुमि। सिधो उन कुराड़ी माई बेवा जे दरवाज़े ते पहुतुसि। दरवाज़ो खड़कायुमि, माई चयो केरु? मां चयो अम्मा मां तुंहिंजी ख़िदमत जे लाइ आयो आहियां, पाणी जी ज़रूरत हुजे खाधे पीते जी। त उन माई चयो जज़ाकल्लाहु ख़ैरा, पुट रब तोखे भलो बदिलो ॾींदो, तोखां अॻु में हिकिड़ो जवान मुंहिंजी ख़िदमत करे वियो। हज़रत उमर हैरान थी वियो, भेण फजर खां अॻु में इहो केरु थो? ॿियो ॾींहुं थियो, हज़रत उमर फरमाए थो मां फजर जी निमाज़ खां अॻु में सामान खणी उन माई वटि पहुतुसि त पहिरियों इहा ख़िदमत कयां, इहो सवाबु खटां, पोइ थो निमाज़ पढ़ां। आज़ान खां बाद हलियो वियुसि मां उन कुराड़ी माई वटि पाणी खणी, सामान खाधे पीते जो। दरवाज़ो खड़कायुमि, माई चयो केरु? मां चयो अम्मा मां तुंहिंजी ख़िदमत जे लाइ आयो आहियां, कंहिं शइ जी ज़रूरत हुजे मूंखे ॿुधायो, मां तव्हांजे लाइ सामान आंदो आहे। उन माई चयो जज़ाकल्लाहु ख़ैरा, पुट रब तोखे भलो बदिलो ॾींदो, तोखां अॻु में हिकिड़ो जवान मुंहिंजी ख़िदमत करे वियो आहे। सब चओ सुभान अल्लाह। हज़रत उमर फरमाए थो मां हैरान थी वियुमि, केरु आहे? को फ़रिश्तो आहे छा जेको सॼी राति निंड ई नथो करे? 3 ॾींहं ते हज़रत उमर फरमाए थो मां हिकिड़े जबल जी ओट में लिकी वेठुसि त इहो आहे केरु? इंसान आहे या को फ़रिश्तो आहे जेको सॼी राति निंड नथो करे, हाड़ियुनि जाइनि ते अची ग़रीबनि जी ख़िदमत थो करे? उमर फरमाए थो मां जबल जे ओट में लिकियो वेठुसि, अञा जो ॾिसां त राति जो आधी राति जो वक़्तु आहे। हिकिड़ो जवान आहे, हुनजे मथे ते कुझु सामान आहे, पाणीअ जो दिलो हुजेसि या मशकीज़, पेर हुनजा उघाड़ा हुजनि। ॾिसां त हुन माई जी ख़िदमत जे लाइ वञे पियो। मां हुनजो अघु वठी करे बीही रहियुसि त हीउ फ़रिश्तो आहे या इंसान आहे। अञा जो नज़र कयां त इहो ख़लीफ़तुल मुस्लिमीन 11.5 लख मुरबा मैल जो हाकिम कुरारो अबू बकर सिद्दीक़ हो, जेको आधी राति में हुन ग़रीब औरत जी ख़िदमत जे लाइ पियो पहुचे। पेर उघाड़ा। हज़रत उमर जे अखियुनि में पाणी अची वियो, चई अंत क़ाम मक़ाम अलंबिया, वाक़ई अबू बकर तूं नबियनि जो नाइब आहीं, तोसां केरु मुक़ाबिलो करे सघंदो? पर ही तो पेर उघाड़ा छो कया आहिनि? ही पत्थर, ही कंडा पेर तो उघाड़ा छो कया आहिनि?
हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमायो जेकर पेर में जुती पायां त उन जुती जो खड़को थींदो आवाज़ थींदो मतां कंहिं ग़रीब जी निंड फिटी पवे मुंहिंजी दिलि नथी चवे त हिकु ग़रीब जी ख़िदमत कयां ॿिए ग़रीब जी निंड फिटायां तंहिंजे करे पेर उघाड़े करे मोहम्मद मुस्तफ़ा जे उम्मत जी मां ख़िदमत कंदुसि। ऐं हिननि सूफ़ियुनि जी हिननि कामरेडनि जी सभ खां वॾे में वॾी कावर अबू बकर जेके पाण खे इंसानियत जो दावेदार था सम्झनि त के रहमान जे पासे के भॻवान जे पासे असां इंसान तव्हां इंसान जे पासे न आहियो तव्हां शैतान जे पासे आहियो। असां दुआ ई घुरी सघूं था त अलाह ताला हिननि खे हिदायत करे दुआ कयो रब हिननि खे सम्झ ॾे उलमा सां तालुक़ रखो तबलीग जमात सां जुड़ो शुक्र थियो जो इहे वाइज थियनि था साल ते 6 महीने में मूंखे कारी साहब चए थो चोथे साल वाइज थो थिए मां चयो चोथे साल छो था कयो हर साल वाइज थिए भली हाफ़िज़ थियनि या न थियनि वाइज हर साल थिए। साईं बेरवागा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा मौली मुनीर हुयो उनजो शागिर्द हो साईं जन जो उनखे चयूं त भली हाफ़िज़ थियनि या आलम थियनि या न थियनि 6 महीने साल ते हिकिड़ो जलसो रखरा न त नौजवान बिदती थी वेंदव या शिया थी वेंदव या सूफ़ी कम्यूनिस्ट दायरा थी वेंदव। सॼो अज़म कयो त 6 महीने साल ते आलम घुराईंदासीं जलसो कराईंदासीं जीअं पोख पाणीअ सां साई थींदी आहे हिननि वइज़नि जलसनि सां ईमान साओ थी हीअ जलसनि जी बरकत अल्हम्दुलिल्लाह हीअ हाफ़िज़ ई आलम हेॾा तयारु थिया आहिनि वाइदो कयो त इंशाअल्लाह हिन मदरसनि जी ख़िदमत कंदासीं। पहिरें नंबर ते बच्चा मदरसनि में छॾियो साल जी शुरूआत आहे इंशाअल्लाह जीअं पंहिंजे बच्चनि खे असां पालियूं था तव्हांजे बच्चनि खे पिनी करे पालींदासीं बि पढ़ाईंदासीं। ॿिए नंबर ते हिन मदरसनि जी ख़िदमत कयो ज़कात ख़ैरात क़ुर्बानीअ जूं खलूं अन्न सदक़तुल फ़ितर फ़िदियो इहो मदरसनि खे ॾियो छो त मदरसा इन ते था हलनि असांखां तव्हां जर्नलनि खां त कोन वठंदा SP या DC असांखे ॾींदो आहे 6 महीने में इंशाअल्लाह न SP वटि वेंदासीं न DC वटि वेंदासीं न तव्हांजे जर्नल कर्नल वटि वेंदासीं न तव्हांजे सरदारनि वटि वेंदासीं तव्हां ग़रीब जेके दीनदार आहियो जेके हिन वक़्त ताईं वेही करे क़ुर मजीद ॿुधो था तव्हां वटि ईंदासीं ऐं तव्हांजे मथां बि लाज़िम आहे त मदरसे में अचो साईं कर निसार जे मदरसे में पुछा कयो कंहिं शइ जी ज़रूरत हुजे त असां हाज़िर आहियूं। इंशाअल्लाह असांजा बच्चा आलिम हाफ़िज़ न थिया इहे ग़रीब बच्चा हाफ़िज़ आलिम थी विया इन्हनि सां ताउन कयोसीं क़यामत जे ॾींहुं इहे असांजी बख़्श जूं ज़रियूं थी। अलाह साईं को दुआ अलाह इन इदारे खे आबाद फ़रमाए जेके बि ज़रूरियात आहिनि पंहिंजे ग़ैबी ख़ज़ाने मां पूरियूं फ़रमाए जीअं हीअ बच्चा हाफ़िज़ आलिम थिया आहिनि अलाह असांजे बच्चनि खे बि इहा दौलत नसीब फ़रमाए। हिकिड़ो नंढिड़ो आहे गज़ल चवंदो यतीम आहे हिन जो पीउ शहीद थी वियो घर में हिन जे पीउ खे मारे विया 3 भाइर आहिनि 3 भाइर हुते अल्हम्दुलिल्लाह असांजे मदरसे में